सभिनी सिंध वासियुनि खे इंजीनियर वली मोहम्मद रायमो जो सलाम। आऊं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां जो तव्हां सभिनी दुआऊं कयूं ऐं मदद कई। आऊं अल्हम्दुलिल्लाह कूड़नि केसनि खे मुंहुं ॾींदे बाइज़त भरी थी घर पहुची वियो आहियां। ऐं हींअर बि तव्हांजा तमामु घणा मैसेजिस व्हाट्सअप ते फेसबुक ते मिलनि पिया, तव्हांजा वॾा कुर्ब ऐं कुझु दोस्त मूंसां मिलण बि चाहिनि पिया, मिट माइट ॻोठां अचण बि चाहिनि पिया। उन्हनि सभिनी खे आऊं अर्ज़ु कंदुसि त हीअ जेको बीमारी आहे, कोरोना आहे, इन जे करे, इन वायरस जे करे इहो मिलणु मुनासिबु कोन्हे। आऊं इनशाला जल्दी पंहिंजनि सां पाण अची मिलंदुसि, ॻोठ बि ईंदुसि ऐं जेके कराची में दोस्त आहिनि उन्हनि सां बि मिलंदुसि। तव्हांजूं कुर्ब, तव्हांजी महिरबानी। ऐं बाक़ी जेको केस आहे उहो तव्हांजे ज़हन में हूंदो त इहो कहिड़ो केस हो, छा हो। केस दहशतगर्दी जो हुयो, ॾाढो ॾुखियो हुयो। ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे त पंहिंजनि ई कयो हुयो, पंहिंजे पार्टी वारनि ई कयो हो। पर अल्हम्दुलिल्लाह सॼा हाई कोर्ट में इहे सभु कूड़ा साबित थिया, इहे सभु केस। बाक़ी इहा ॻाल्हि रही त आऊं जेल में जेके 3 साल मूं गुज़ारिया, इहे 3 साल ॾींहंनि जे हिसाब सां 1000 ॾींहं आहिनि। त इहे 1000 ॾींहं मूं ते छा कयो, ज़ाया कया या कुझु हासिलु कयो। सो इन्हनि 1000 ॾींहंनि में घणो कुझु सिखियो बि आहे ऐं घणो कुझु लिखियो बि आहे। ऐं उहा शइ आऊं इनशाला शेयर बि कंदुसि वीडियो जे थ्रू, इंटरनेट जे थ्रू जल्द इनशाला। ऐं उहा तमामु घणी कम जी शइ बि आहे, हिकिड़े क़िस्म जी ख़ुशहाली जी थ्योरी आहे। ऐं इनशाला ताला इन खां अलावा आऊं मुंहिंजो जेको ख़्वाबु आहे त सिंध वासी, थर जा माण्हू, थर जा ॿारड़ा जेको मौत जो रकास घुमे पियो उते, उनखे मुंहुं पिया ॾियनि, पाणी कोन्हे, इन सभिनी शयुनि जो जे हल जे लाइ मूं कोशिशि कई आहे। ऐं इनशाला उहो हल बि थींदो। ऐं इनशाला ताला मुंहिंजो ख़्वाबु आहे त मरण खां पहिरीं, अखियूं बंदि करण खां पहिरीं ऐं सिंध खे ताक़तवर ऐं ख़ुशहाल ॾिसणु चाहींदुसि। जापान खां वधीक ख़ुशहाल ऐं अमेरिका खां वधीक ताक़तवर इनशाला आऊं पाण करे ॾेखारींदुसि। न त मुंहिंजी दुआ आहे मुंहिंजा नौजवान जेके पंहिंजा आहिनि, मुंहिंजा सिंध वासी, उहे इनखे इहो ख़्वाबु मुंहिंजो पूरो कंदा। ऐं आख़िर में सिंध सां इश्क़ आहे, इश्क़ खे निभाइबो इनशाला ताला। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा कुर्ब। वरी इनशाला वीडियो जे थ्रू तव्हां सां कॉन्टेक्ट में ईंदुसि। कुर्ब।